स्टेज पे बैठे लायक के एहतराम आगा रफीक साहब, अख्तर हुसैन साहब, असांजो मेज़बान मेहरबान ये तुम तारीफ़ करायूं तो ज़िंदगी भर माण्हू ॿुधियो अहिड़ियूं खूबियूं बि आहिनि जेके मूंखे पाण खे ख़बर कोन्हे। कोई स्टेज ते अहिड़ी आहे कि मां पंहिंजे हथ खे चुली पाए ॾिठी मां जीअं को आहियां यादगार मदद अली सिंधी साहब, मौसम मुंहिंजो दोस्त, मुझे हमेशा हर महफ़िल में हिकिड़ी ॻाल्हि मां दोहराईंदो आहियां त हिकिड़े वक़्त ते अजीब क़िस्म जो इख़्तिलाफ़ थियो असांजो। 74 में दोस्तनि ज़िक्र बि कयो, इलेक्शन मां खटी यूनियन जी GSM जो मां ऑर्गेनाइज़र हुयुसि, सिंधी इलेक्शन खटी सिपाह सां मुक़ाबिलो, उनमें मर्डर बि थिया। मुंहिंजे पहिरियों सिपाह जे हथों सिंध में जेको असांजो सदर GSM फेडरेशन जो अली अहमद नायक शहीद थियो, मां बि ज़ख़्मी थियुसि। माना इन टकराव में असां इलेक्शन खटीसीं। पीपल्स पार्टी जो दौर पॉपुलर SP DC सभु उन्हनि जी वर्क असांजा खुर्शीद शाह बादशाह उनमें टकराव पीपल्स पार्टी खां सिपाह खां असां इलेक्शन खटीसीं। उनमें मुतालबो आयो, टकराव थी पियो असांजी यूनियन में। ममता भुट्टे खे जेको आहे उन खां हाणे बर्दारी कराई वञे ऐं उहो अची चीफ गेस्ट ते असांजी प्रोग्राम उन ते टकराव अथव खटी जे इलेक्शन पीपल्स पार्टी खां पीपल्स पार्टी लीडर उहो अची करे असांजो चीफ गेस्ट इहो कीअं थी एतिरे में टकराव थी वियो। पुछो सघो क़यादत खां पुछिजे हाणे उनजो छा आहे क़यादत उन टाइम में असांजे जनरल सेक्रेटरी जेको मदद अली सिंधी साहब हुए। मदद अली सिंधी साहब जो घर उहो ई कहिड़ो घर नेशनलिस्ट जो घर हुयो, सेंटर हुयो, अकोमोडेशन हुई, ख़ुशहाल हुयो, मानी खाराए सघंदो, गाॾी बि हूंदी हुअसि। पोइ उतां असां गॾिजी करे आयासीं। क़ाइमु मक़ाम प्रेसिडेंट हुयो मौलाना शहबाज़, यूनिवर्सिटी में खयोसीं। राति जो 2:30 बजे असां पहुतासीं। उते त इहो थियो त बाबा इहो केस जेको आहे पाण में चढ़े न बहितर थींदो त साईं जीम सेठ खां पुछो। उतां आयासीं साईं जीम सेठ खे साईं साईं अरेस्ट हुयो, पुलिस वेठी हुई। पोइ साईं ॿुधायोसीं साईं बत्ती हथ उन टाइम में बिजली कोन हुई, बिजली ज़्यादा वारे टाइम में आई आहे। अॻे सन में बिजली न हूंदी आहे, सराउंडिंग में सॼी हूंदी, सन में बिजली न हूंदी जीम सेठ घर। पोइ साईं बत्ती हथ में विया हिकिड़े मिली साईं मानी वाट ॾेई आयो। साईं जो राति जो मानी मिलंदी आयो। पोइ वेठासीं सिपाही वारी खटनि ॾे सॼी राति पे कचहरी कईसीं। ख़ैर हू जेको मक़सदु खणी आयासीं उन में साईं बाक़ाइदे परमिशन ॾिनी त तव्हां पंहिंजे तरफ़ां जे करे संगत पाण में टुटे उन में बहितर ईंदो आहे त तव्हां हुनजी हिदायत ॾियोसि बहितर माण्हू आहे। ख़ासि तौर 72 में जेको पंहिंजो बिल पास करायो असेंबली में, माना उहो वरी असेंबली खे भुट्टे साहब कुझु न सम्झी उछले छॾियो बिल खे। डेमोक्रेटिक लीडरशिप जेको कारवायूं आहिनि सो उन में साईं असांखे इजाज़त ॾिनी। पोइ असीं वियासीं ऐं पोइ मुमताज़ भुट्टो वरी आयो असांजो न ईंदो त मुमताज़ भुट्टो आयो प्रिज़ाइड करे उहो थियो। माना हिकिड़ो यानी सियासी हवाले सां कीअं फ़ैसिला थींदा पिया। एक्सट्रीमली अगेंस्ट आहे पीपल्स पार्टी हो उन टाइम में फेडरल मिनिस्टर हुयो पर उन में तारीख़ साईं बि असांखे इजाज़त ॾिनी। उहा ॻाल्हि जेकी आहे साईं वाबस्ता आहे मदद अली सां 74 जी ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने सां असां जेके बि वेठा आहिनि दोस्त इन ते ॻाल्हाइण अख्तर हुसैन साहब जी अलाए केतिरी आहे आला साहब त उहो वॾो आहे पर 1000 यादियूं बि आहिनि असांजूं। गॾु असीं विया आहियूं, ॿाहिरि बि विया आहियूं, अमेरिका में विया आहियूं, अलाए केतिरियूं केतिरियूं यादियूं आहिनि, अलाए कहिड़े कहिड़ा तजुर्बा आहिनि। उन सां गॾु शाह सदकी साहब त सॼे ख़ानदान सां हिकिड़ी वाबस्तगी आहे। हीअ त हमेशह असांजे लाइ सोर्स ऑफ इंस्पिरेशन रहिया आहिनि। ऐं छाकाणि मुंहिंजो तालुक़ु शिकारपुर सां
कंहिं हद ताईं आहे मुंहिंजी वारदा हुते जी आहे हिन जाइ हुते आहे मुंहिंजी और उते पूरे मतलब उन जाइ ते आहे जिते संस्कार सां और पूरे साॻो काढ़ो हूंदो साॻो वापसि तमामु घणी आहे यादि बि आहे ऐं असां गॾिजी सफ़र बि कया आहिनि ॿाहिरि जा बि सफ़र कया आहिनि ऐं हिन हाल में वेठल मां जीअं ॾिसां थो मुंहिंजा प्यारा दोस्त नज़र अचनि ॿाहिरि करे हज़ार यादूं थी नज़र अचनि अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वापसि कयूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं जे दिलि त करे मां सॼो वक़्तु बीठो ॻाल्हायो हिकु हिकु पाणी ते उनजी उन सां वापसि सां तालुकदार थी गुरखा वेठो आहे यूनुस सां वेठो आहे साईं वेठो आहे वाह सां कीअं साईं सां बशीर वेठो आहे साईं वेठो आहे जावेद बुखारी वेठो आहे नीलकंठ वेठो आहे नवाज़ वेठो आहे मीर थिए नारा हणंदा हुआसीं उन टाइम में 3 लीडरशिप हूंदी या मीर थिए महर हुसैन जा जाम साथी ज़िंदा इहे नारा बि असां आयासीं कमाल जी बात 69 जो मुंहिंजो फोटो आहे जंहिंमें बुख हड़ताल ते वेठा आहियूं वरी मुंहिंजी उन टाइम में बी शायदि महर हुसैन जा साईं असांजो असलम कुरैशी वेठो आहे प्यारो दोस्त असां तमामु महिरबानी असां आओ इहो सां वेठो आहे ख़ालिद फारूक जी कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूंसीं हर हाल में दोस्त आहे उन टाइम में बैंक में मैनेजर हूंदो पोइ वाइस प्रेसिडेंट बि थियो आहे बैंक जो ॾुखे सुखे में भाईवा उहो भाईवा माना असां हमेशह खुटनि न हीअ हमेशह फैक्ट्री मिलिजे हीअ असांखे खपे ई रहिया बि असां गॾु आहियूं काफ़ी हिकु ई असां जाइ में बि गुज़ारियो आहे हिते वरी मां जॾहिं प्रैक्टिस शुरू कई जिसमें आयुसि पढ़ण छा ख़ालिसा ते असां गॾु रहंदा हुआसीं पोइ उन में वरी दास्तानूं आहिनि असगर साहब वेठो आहे असांजा दोस्त आहे महेश वेठो आहे नंढे भाउ जो दोस्त आहे सो इन करे हादसा वेठो आहे इशा वेठो आहे कहिड़ा कहिड़ा दोस्त शकील सूबो वेठो आहे हिते जो शुरू कयूं त वरी राति थी वेंदी आहे ॻाल्हियूं सॼी में ख़तमु हेॾा मुंहिंजो भाउ वेठो आहे दुरानी साहब इमरान दुरानी ऐं हेॾा भाटिया जाम ॿिया भाती वेठा असांजे काथे आटराजी वेठी आहे इंदा साहब वेठो आहे असां डर कढी असां ताड़ा मिलाईंदा आहियूं भले छा छा असांजी ॻाल्हियूं हेॾा सरदार असांजो सेठ वेठो आहे जंहिंसां ममता जे घोटे सां तारीफ़ करायो हीअ असांजो सरदार सेठ जी हेॾा बि थींदा आहिनि सरदार सरदार तूं हिन केतिरे थो मट पुॼे मां हीअ आज़ादी जी यादि थो करे सिंध जी बहितरी बका जी यादि थो करे तूं इहा ॻाल्हि करे कोन थो सघीं तो में दिलि ई कोन्हे का लेकिन असुल सरदार त असांजो ई आहे सरदार सेठ डॉक्टर असांजो वेठो आहे प्यारो जेको आहे निज़ाम ऐं असांजो सलीम साहब वेठो आहे लतीफ़ वेठो आहे सईद वेठो आहे कंहिंजा वेठो हेॾो असांखे छुटो इकबाल छुटो वरी इलाही कुझु छा क्या बात है राज वेठो आहे मोहम्मद खान अब्दुल वेठो आहे साद वेठो आहे डॉक्टर हमीद सतोई वेठो आहे रेस वेठो आहे जो असांजो हेॾो महबूब आहे मुंहिंजी महबूब आज़ान ख़लील ख़लील अंसारी का सैदन उहो गहरो लॻाइबो आहे कुरेशी जी कंदा ऐं पर उन्हनि खे रात पर हाल में कुझु मंज़ूर अॻिले जी कहिड़ी ॻाल्हियूं सरदार सातरो वेठो आहे साईं नदीम शाह साईं मुनीर शाह बादशाह हेॾा साईं जीएम साईं सारिंग हेॾा साईं हसनैन सभु वेठा आहिनि साईं मिठू वेठो आहे सो ॿाहिरां हक़ीक़त इहा एॾी दिलि ख़ुशि थी थिए तव्हां सभिनी जे चहिरनि खे ॾिसी अॼु दौर सो हाणे अचूं था असीं एवॉर्ड ते मां हिकु ॿी तरह सां तमामु घुराए थो लाइ असांजी ऑर्गेनाइज़ेशन सिंध समाज संस्था जेकी वर्कर आहिनि कारकर्दी आहे कारकर्दी जी ज़बरदस्त उन लाइ मुंहिंजी वॾी महिरबानी जो एवॉर्ड ॾिनो अथऊं अचीवमेंट जेकी आहिनि मूंखे यादि कोन थो पई त मुंहिंजी अहिड़ियूं अचीवमेंट्स आहिनि जेके काउंटिंग में अचनि या उनजे लाइ एप्रिसिएशन जे करे ख़ासि अलबत्ता इन एवॉर्ड में पहुचण जे लाइ जिन प्रोसेस में गुज़रणो पियो आहे जेकी मां क़ीमत ॾिनी आहे उनमें जेलूं रेलूं इल्मी हासिलात उनजी सज़ा सभु खां वॾी ॻाल्हि इहा आहे तव्हां सोचुनि सां गॾिजी करे आज़ादी सां जीअण चाहियो था पिया उनजी तव्हां वॾी क़ीमत ॾिनी ईअं तव्हां कोन हली सघंदा तो इहा इस्तक़ामत असांखे
दिया है वो सोबत भी जिनकी रही है असां एडी दुनिया देर दिया हुआ जो असां कॾहिं बि झुकल कोन्हे पंहिंजी कयल कमिटमेंट खे जेकी चई वेंदी आहे त कमिटमेंट नंढी या वॾी न थींदी आहे नंढी या वॾी माण्हू सां न थींदी आहे कमिटमेंट इज़ कमिटमेंट उहो क़ौम जे लाइ हुजे मुल्क जे लाइ हुजे कमिटमेंट जीआरपी जी कमिटमेंट आहे जेको इस्तिक़ामत सां असांखे बिहार ॿुधी आहे उहा कमिटमेंट बिहार ॿुधी आहे जेलूं रेलूं टार्चर तकलीफ़ूं परवाह न कयो बुख ते दुख ते हर हाल में संभाले रखियो उन पंहिंजी कमिटमेंट जेको आहे तमामु कुझु कयो सो इहा जेकी ॻाल्हि आहे सो ॻाल्हि आई आहे त सोबत यार हिकिड़ो त मूंसां मां ख़ुशबसी इन वारे सां आहियां पीर घराणे सां हुअण जे बावजूदि तरीक़ेकार असांजो सूफ़ीज़म जो हुन में वरी मज़हबी ॻाल्हि चई था सॼे दोस्तनि जो उहो सब्जेक्ट आहे उन करे लंबी थी वेंदी आहे असांजी ॻाल्हि जा वरी ईमान जा टे क़िस्म हुआ ईमान तबलीग ईमान तकलीफ़ ईमान कामो तवल्लुदार ईमान खे नाक़ुस ईमान चवंदो जिते चाहियो उहो ईमान अख़्तियार कयो मुस्लमान जे घर पैदा थियो हिंदू जे घर यहूदी ईसाई तवल्लुद जेको थियो उनजो ईमान उहो जेको वॾनि नंढो ईमान उहो ईमान अख़्तियार करे हलियो उहो दुनिया जी अक्सरियत में वरी वेंदी आहे उहो नाक़िस क़िस्म आहे ॿियो ईमान तकलीफ़ जेको तवली सां थियो आहे फ़क़ति उन जी तकलीफ़ करणु ॿी दुनिया जी वॾी अक्सरियत उन में गुज़ारे वेंदी आहे इहो बि ईमान नाक़िस क़िस्म आहे ईमान कामिल ते पहुचण जे लाइ ईमान तहक़ीक़ जी ज़रूरत आहे इहो वरी लंबो थी वेंदो बहस हिन ॻाल्हि वरी हिते ॻाल्हि असीं रखूं चवण जो मतिलबु आहे त ज़िंदगी बग़ैर मक़सद जे त कुझु न आहे न मूंखे जॾहिं का शौक़ु आयो त मक़सद बि साम्हूं आहे कीअं करिणो आहे कीअं बहितरी करिणी आहे हाणे उनजे लाइ ख़ुशनसीबी इहा थी घर जो माहौल जीअं चयोसीं ॾाढो असांजो हिकिड़ो गैर मामूली माण्हू हो जीअं हुते लोकल माण्हू इहो हिकिड़ो शौक़ु पैदा कयो क्राइम जर्नलिस्ट माण्हुनि खे जीअण जा ढंग ॾियणु हौसलो ॾियणु दरगुज़र पैदा करणु बर्दाश्त पैदा करणु माफ़ करणु इहे ख़सलतूं जेको आहे सॼी पंहिंजे इलाइक़े में ईंदियूं इहे सफ़ावत बुख़ल खां नफ़रत सख़ावत जंहिं करे सॼे इलाइक़े जा माण्हू अची हिते मानी खाईंदा ऐं असां ॾाढे हुते हलंदासीं त उनजी सोबत में जेको आहे उनजो असरु उन खां पोइ वॾो असरु जेको प्रैक्टिकली या जेको संभाल जेके इहे दोस्तनि महबूबा सिंधी चयो उहो साईं लालशाह मां हिन टाइम में जेको हिते तव्हांखे नज़र पियो अचे उहो विकास आहे यानी मूंखे सियासत में इहा जेकी साईं जेको त उन सियासत में त रुगो टचो आहे त उन टाइम में बि साईं खे या हिस्टोरिक ज़माने में बि यानी 73 में बि मूं वटि जेका इटालियन पोर्टेबल कन्वर्टेबल कार विकास मुंहिंजी शादी थी वई शादी कीअं थी केॾी देरि थी उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे साईं ॻाल्हि साम्हूं ख़बर आहे वरी भोर उन राति थो अचे पियो जंहिं राति शादी आहे वरी ॿिए ॾींहं ते असां निकिरी था वञूं शादी गुज़रण खां पोइ वरी खां पोइ ॿिए ॾींहं ते निकिरी था वञूं सन में वरी इलेक्शन आहे जंहिंमें मां चेयरमैन थियुसि वरी उन खां पोइ सिंध जो दौरो रखी छॾियो कमरे त इन तरीक़े सां त जेको बि कचा फटा जेलूं रेलूं तकलीफ़ूं घर ॿार सभु शइ खे संभालणो साईं मां जीअं दोस्तनि ॿुधायो त साईं मूंखे मुक़ररु कयो त सॼी पार्टी जी मेंबरशिप कैंसिल करे साईं जो त इहा मेंबरशिप जो चेयरमैन गुलाम शाह जी सही सां थींदी आहे इहो ई सॼी इलेक्शन कराईंदो कराओ मनीश्वर फेडरेशन नारी संगत पूरे संगत जीअं सॼी महाराज इलेक्शन गुलाम शाह कराईंदो त उहो हाणे तुंहिंजी ज़िमेदारी सो उहो मां जेको इहो करायो वरी साईं मूंखे हुकुम कयो त गफ़ार ख़ान सां पोइ हुकूमत जो सां ॻाल्हि करणी आहे वो मां पेशावर यूनिवर्सिटी ॻाल्हि करे त वापसि आयो बाबू बीमार थी वियो मूंखे रोकियो ई जॾहिं मां वञा पियो रहियासीं मूंखे रोके जी बाबा मां गाॾी में सामान पियो विझां बाबू फ़क़ीर ख़्याल सां थी वियो हुनमें काफ़ी 30-40 फ़क़ीर वेठा हूंदासीं सिधो असां कोन ॻाल्हाईंदासीं बाबा चढ़ाई काॾे पियो वञे पेशावर इहो वेंदो हूंदो जेम्स जे कम सां मां चयो हासी मां कॾहिं मूंखे चई पहिरियों दफ़ो न वञी आज खणी चेयर चुकर मां वेही कुझु इच्छा करे वञी
वापस आए थे मूंखे ख़बर पई त साईं बीमार आहे अस्पताल में ख़ैर मां सकर पहुतुसि साईं आचार्य ने कयो हुते पहुतासीं त 6 टके खां बाबू गुज़ारे ख़ैर असुल ॻाल्हि ॿुधायां थो त तॾहिं बि वेठासीं त 17 तारीख़ साईं उतां साईं जीअं टेलीग्राम में कयो ऐं मूंखे इहो बि हिदायत ॾियारी फ़ोन ते तो अचण जी ज़रूरत कोन्हे का छाकाणि जेके असीं इलेक्शन में साईं जलाल खे मुक़ररु करे छॾियो आहे तुंहिंजी जाइ ते उहो इलेक्शन करायो ते हूंदे बि साईं जो पाण पुछी पाण ॻाल्हाए मां आयुसि जीअं कुमार थी वॾी एक्सचेंज ते ॻाल्हाइणो हूंदो वॾी मुश्किल साईं खे उन टाइम में 87 में ऐलान थियो त साईं जेको आहे न करे आर्मी ईंदो सालगिरह न करे साईं ऐलान कयो त या मातम थींदो या सालगिरह थींदी माना चैलेंज थी मां मोटी आयुसि तॾहिं ते साईं बादशाह चयो बाबा नॉर्मल हालत हुजे न वञे हाणे हेॾा ऐलान थी विया उन खां पोइ हिते मुनासिबु न पोइ उतां जेको आहे उतां ई वापसि ड्राइवर आयासीं फौज बि थी हुजे दादू वारे पुल ते असां बि पुछूं मुंहिंजो भाउ जेको आहे सेशन जे दादू में आवा साहब उनजे मावड़े खे छॾे उतां जेकी वापसि आहे 7 वटि थी छा हिताड़े भाउ ॾिठो सां हैदराबाद में इन तरीक़े सां क्रास करे आयासीं राति जो इलेक्शन कराईसीं सुबुह जो सालगिरह ॾेखारे उतां वापसि थी पोइ त माना जेको असांजो वजूद साईं इन हवाले सां कॾहिं बि न रोकियो पर इंकरेज कंदो सभई घर वारा रोकींदा जेसि साईं असां साईं कराए सो चवण जो मतिलबु इहो आहे त इहो सॼो साईं इहा मूंखे सपोर्ट मिली घर जी जंहिंजे करे कोई फाइनेंशियल प्रॉब्लम मूंसां न थियो दादा ते मां छड़ो वरितो सियासत कंदो हुउसि सो उनजे करे सियासत में मर्ज़ी के ख़िलाफ़ माण्हुनि सां गॾु हलणु सभु खां वधीक ॾुखियो क़ुर्बानी वॾे में वॾी क़ुर्बानी जेकी आहे उहा जज़्बत जी क़ुर्बानी यानी अमां कंहिंसां हलणु नथा चाहियो पर इज्तिमाही कमु जेको आहे उहो तव्हांखे उन जी तक़ाज़ा आहे त तव्हां उन सां गॾु हलो उन सां गॾु हलणु जेको आहे उहो जेको छाकाणि त असांजो क्लेम जेको आहे इहो न आहे त असीं सच चवण वारा आहियूं सच चवण बि ॾुखियो कमु आहे पर पोइ बि भला कोई अचे थो जीअं असां वॾनि खां वठी आहे त फ़ैसिले जो जेको ईंदो पहिरियों ॿुधाइबो त असां इंसाफ़ कोन कंदा आहियूं फ़ैसिले जो कॾहिं असीं इस्लाह कंदा आहियूं इंसाफ़ चवनि त असां न चई छॾिया पिया हिन में हेतिरो ॾोह आहे हेतिरो न ॾियो वञी पाण विड़ो परो जेको तव्हांजो कमु आहे इहो नाकाफ़ी आहे जे सच ते मां बीठो आहियां सच ते इहो नाकाफ़ी आहे सच ते हलाइण जो क्लेम आहे असां सियासत कजे थी पई त सच ते हलाइण जो क्लेम कंदी त असां सभिनी खे खणी हलो उन में मर्ज़ी जे ख़िलाफ़ु माण्हुनि खे खणी हलिणो आहे खणी हलिबो त उहो ॾांहुं बि असांखे जेको आहे सोचे ऐं कंहिंखे बि कंहिं बि ज़ुल्म ज़्यादती खे कहिड़ी बि शिकिल में कंहिंसां बि हुजे उनखे बर्दाश्त करणु उनजे लाइ उनखे तब्दील करण जे लाइ कोशिशि न वठणु त पोइ कंहिंजे लाइ बि कोन कंदो केर बि हुजे चङाई जेकी आहे उनखे मशरूत करे न कंदो हर कंहिं सां हर वक़्तु करे सो उनजे करे इन जे लाइ इहो न आहे जो शेख सादी वारा तरह सां मिसाल ॾींदा आहिनि त भई उहो विछू पियो पाणीअ में कानो खणी कढण जे करे हथ ते पुॼे न खणी करे 2 टे दफ़ा इहो दोस्त करे शेख साहब धोनी जे तूं चङाई करे थो कढे ऐं हो तोखे ॾंड पाए यार ॻाल्हि आहे यार उहो ॿुॾे थो पियो मरे थो पियो पोइ बि पंहिंजी बुराई खे असीं सभिनी खे छॾण लाइ तयारु कोन्हे मां चङो भलो पुछो आहे पंहिंजी चङाई छॾे हुनजो कमु आहे पंहिंजो कमु मुंहिंजो कमु आहे पंहिंजो कमु त इहो अंदाज़ जेको आहे असांखे शुरू खां रहे तो मां इहो त चवां पियो त असां हासिलात शायदि एतिरी का कोन कई आहे बाक़ी हिकिड़ी शइ जेकी आहे त जंहिं मक़सद जे लाइ हिन वक़्तु ही स्ट्रगल कई आहे या इस्तिक़ामत सां ठाहियूं था उहो मक़सदु तमामु वॾो अचीवमेंट काई न रही जो चऊं त भई सिंध खे आज़ादु कराए छॾियोसीं सिंध खे ग़ुलाम माण्हुनि खे
काथे काथे पहुंचाए जरूर से पर उन्हीं ने मुस्तकिल स्ट्रगल रही जीएम से जी आइडियोलॉजी सा इस्तिकामत सा भी चाहे आज जी दोस्त संजय आसिफ बाला दी जो अल इस्तिकामत फोकल करामत असां मुद्दो मौजू कोने इहो ज़रूर रहियो आहे इन जेको इन प्रोसेस में जेके तकलीफ़ूं आहियूं जेके मजबूरियूं आहियूं जेके सख़्तियूं आहियूं जेके गोलियूं लॻियूं जेके जेलूं लॻियूं जेके लालचूं ठुकरायूं उहो इस्तिकामत सां बीहण जेको आहे उन असांखे मज़ो असां जेलनि में ट्रांजेक्शन में इंजॉय कंदासीं जरूर गिले माण्हू असां जॾहिं बि वियासीं जीअं बि वियासीं बाबा या हिन टाइम ताईं बि तॾहिं असांखे पंहिंजी ज़िंदगी खे पछतावो न थियो आहे हेतिरो कुझु यादि आहे मां सम्झां थो ते हूंदे बि फितरत मुंहिंजे नवाज़ो तमामु घणो वॾनि सपोर्ट त रही हिते बि जेके वकालत जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां ॿिया त अलाए छा छा कमाईंदा हूंदा पर मां करे फी बि कयो घुरी कोन हूंदी जेके ॾेई ॾिया ॾेई आहे त ठहिजे सो उन जे करे असां छा पिया चाहियूं कीअं पिया चाहियूं कहिड़ी शइ पिया चाहियूं इहो मक़सदु असांजो क्लियर रहियो साईं असांखे एतिरो कुझु सेखारियो सम्झायो ऐं इल्मु ॾिनो त करेक्टर खां सवाइ कुझु बि न आहे जंहिंजो ज़ाती करेक्टर न आहे उनजो क़ौमी करेक्टर थी नथो सघे वॾो मक़सदु जेको आहे नंढो करेक्टर पूरो करे सघे उन करे तव्हांखे वॾो माण्हू थियणो उन करे ख़्याल बि असां करे बहरहाल असांजे समाज लाइ कोशिशि कंदा रहियासीं उन लाइ मिठाई साईं शेर आहे जेकी असांजी तर्जुमानी करे थो त ककरकोट बुर्ज ते जिते सजण सेरियूं कनि ऐं पण मञा ते शइ एॾे लठ थी अचो त अहिड़ो समाज ठाहियूं जंहिंजी प्राइवेसी जी ज़रूरत पए या उनखे हदबंदी जी ज़रूरत पए उते को सिरनि पथरनि जा जेके दीवार न बीठल हुजनि बल्कि ककरनि जूं बादलनि जूं दीवारूं हुजनि ऐं उन्हनि जे बुर्जनि ते जे ख़ून ख़्वार ॾाढा तारा कयूं कीअं कमनि करे बीठा हुजनि बल्कि खिलंदड़ हसंदड़ मुस्कुराईंदड़ ख़ूबसूरत चहिरा हुजनि उनजे अंदरि जेको जंहिंखे चाहे उहो उनखे पाए हथ में विझी उनजे अंदरि सेरियूं पियो करे आउं किड़े हुजां उन में कुंड लॻी इन माशरे जे लाइ असां सभिनी जी वॾी महिरबानी बिहार में मिलंदासीं केडूर सितारे थे जिहार में मिलंदासीं व सभी दोस्तनि जूं महिरबानियूं जो तव्हां सिंध समाज सत जे सर ते कई आया सैयद गुलाम शाह के ट्रिब्यूट पेश करण जे लाइ वरी इंशाअल्लाह के रंग में के रूप में के शख्सियत के ट्रिब्यूट पेश करण वाले प्रोग्राम में पाण गॾु हूंदासीं तव्हां सभी दोस्तनि जी मोहबतूं महिरबानी